ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। गिरफ़्तार पीटीआई अॻवान नियाज़ अली बुरुड़ो जी बी सेक्शन थाणे ते गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। SHO नूर मुस्तफ़ा पठान मूजिब नियाज़ अली बुरुड़ो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 24 कलाकनि अंदरि खेसि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ मेहर मां सां शेयर कई पिया। गिरफ़्तार पीटीआई अॻवान नियाज़ अली बुरुड़ो जी बी सेक्शन थाणे ते गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। SHO नूर मुस्तफ़ा पठान मूजिब नियाज़ अली बुरुड़ो खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 24 कलाकनि अंदरि खेसि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो वेंदो। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। गिरफ़्तार पीटीआई अॻवान नियाज़ अली बुरुड़ो जी बी सेक्शन थाणे ते गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। SHO नूर मुस्तफ़ा पठान मूजिब नियाज़ अली बुरुड़ो खे गिरफ़्तार कयो आहे। 24 कलाकनि अंदरि खेसि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो वेंदो। एक भेरो ॿीहर अवांखे मेहर मां अहम ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। गिरफ़्तार पीटीआई अॻवान नियाज़ अली बुरुड़ो जी गिरफ़्तारी बी सेक्शन थाणे ते ज़ाहिर कई वई आहे। SHO नूर मुस्तफ़ा पठान जो चवणु आहे त नियाज़ अली बुरुड़ो खे गिरफ़्तार कयो आहे। 24 कलाकनि अंदरि खेसि दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो वेंदो।